بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم السلام عليكم ورحمة الله وبركاته नाज़रीन मुहतरम जीअं त गुफ़्तगू हली रही हुई तारीख़ उलमा जे बारे में अॼु ॿिनि भाइरनि खे ज़िक्र कंदासीं जंहिं हिकु शख़्सियत जो नालो सैयद मुर्तज़ा अलमुल हुदा आहे जंहिंजो पूरो नालो अली बिन हुसैन बिन मूसा आहे ऐं उन जी विलादत 355 हिजरीअ में थी। सैयद मुर्तज़ा अलमुल हुदा ऐं सैयद रज़ी इहे ॿई भाइर इन्हनि ॿिन्ही जो ख़ानदान ऐं नसब हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम सां मिले थो ऐं हाशमी सादात ऐं आले अबी तालिब अलैहिस्सलाम आहिनि। इन्ही जे करे ॿिन्हिनि खे शरीफ़ चयो वेंदो हुयो। ऐं सैयद मुर्तज़ा अलमुल हुदा काफ़ी किताब लिखिया। उन्हनि मंझां मशहूर किताब हीअ आहिनि अशाफ़ी फ़िल इमामत ऐं दीवान मुर्तज़ा, उन खां बाद में अमाली मुर्तज़ा। काफ़ी ॿिया किताब बि आहिनि लेकिन मुख़्तसर कंदे ऐं उन जा काफ़ी शागिर्द बि हुआ लेकिन मशहूर शागिर्द शेख तूसी अलैहि रहम ऐं सलार दैलमी। अहिड़े नमूने सां शेख सैयद मुर्तज़ा खां बाद जेको उन जो भाउ आहे सैयद रज़ी अलैहि रहम जंहिंजो पूरो नालो हुसैन बिन मूसा, जंहिंजी विलादत 359 हिजरीअ में थी, जंहिंजो आबाई शहर बगदाद आहे। ऐं उन बि काफ़ी किताब लिखिया जंहिं में किताब मशहूर जेको किताब आहे नहजुल बलाग आहे जेको 400 हिजरीअ में मुकमल कयाऊं। उन में हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जा ख़ुतबा ऐं काफ़ी ख़ुतूत ऐं काफ़ी मुख़्तसर अक़वाल बि आहिनि। ऐं उन खां अलावा ॿिया जेके किताब लिखियाऊं उन्हनि मंझां किताब ख़साइसुल आइमा, हक़ाइक़ुत तंज़ील, तलख़ीसुल बयान ऐं दीवान शरीफ़ रज़ी ऐं सैयद रज़ी जो ॿियो किताब अल रसाइल बि सरफ़हरिस्त आहे। उन जा बि काफ़ी शागिर्द हुया लेकिन मशहूर शागिर्द अबू ज़ैद जुरजानी, अबुल हसन काज़ी अबू मंसूर मुफ़ीद निशापुरी, ॿिया बि काफ़ी शागिर्द आहिनि। उन खां अलावा उन जा उस्ताद जेके मशहूर हुया शेख मुफ़ीद अलैहि रहम, अबू अली फ़ारसी, काज़ी अब्दुल जब्बार, उस्मान बिन नबाता ऐं ॿिया बि काफ़ी उस्ताद हुया। सैयद रज़ी जंहिंजी वफ़ात 6 मुहर्रमुल हराम 406 हिजरीअ में थी ऐं उन खां बाद में सैयद मुर्तज़ा अलमुल हुदा उन्हनि खे इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जे हरम में दफ़न कयो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।